Studios. You are watching 1 PM Bulletin. सिंध जे अक्सर इलाइक़नि खे कोहीड़े पंहिंजी लपेट में आणे छॾियो। ज़िंदगी जो सफ़र मफ़लूज, ट्रैफ़िक जी रवानी सख़्त मुतासिर। थधि में बि ग़ैर मामूली इज़ाफ़ो। कश्मीर, कंदकोट, तंगवाणी, मुबारकपुर, मीरपुर, बुरड़ो ऐं जैकमाबाद में कोहीड़े जो राज। घोटकी, सखर, शिकारपुर, लाड़काणो, नवंदेरो, कंबर, मीरो ख़ान, बहराम ऐं भरपासे कोहीड़े सबबि माण्हू घरनि ताईं महदूद। ख़ैरपुर, पीर बसण, कोटलालू, करोंडी, पकाचांग, अकरी चौरगी ऐं घोरजा में कोहीड़े सबबि ज़िंदगी जो कार वहिंवार ठप। ठारूशाह, भिरिया सिटी, भिरिया रोड, कंडियारो, मेहरापुर, मोरो ऐं मिठाणी में कोहीड़ो। काज़ी अहमद, सकरण, नवाबशाह, कुपचाणी, जामसाह, बुछेरी, दौड़, बांदी, फुल, मुनहेड़ो ऐं दरिया खान मरी में बि कोहीड़ो छायल। बान सईदाबाद, जोही, वाही पांदी, दादू, मेहड़, फरीदाबाद ऐं भरपासे कोहीड़े ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी। क़ौमी शाहरा, इंडस हाईवे ऐं ॿियनि शाहराउनि ते ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर थी वई।